नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारत सिंह आया संझा सैयद हल्ला से हेडलाइंस ताजिकिस्तान अची तमाम घणी खुशी थी आहे। फोरम जो मकसद ॿिन्ही मुल्कनि जे कारोबार खे वधाइणु आहे। बदकिस्मती सां पाकिस्तान में बिजली तमाम घणी महांगी आहे। वज़ीर आज़म इमरान खान जो ताजिकिस्तान में बिज़नेस फोरम खे ख़िताब चवे थो ताजिकिस्तान जी बिज़नेस कम्यूनिटी खे पाकिस्तान में सीड़पकारी जी दावत ॾियां थो। ताजिकिस्तान जूं 67 मुख़्तलिफ़ कंपनियूं पाकिस्तान में आहिनि। अगुणे सदर आसिफ अली जरदारी तोशाखाना रेफरेंस में एहतसाब अदालत में बरियत की दरख्वास्त दाखिल करे छॾी। वकील फारूक एच नाइक दाखिल दरख्वास्त में चयो आहे त अदालत में हिन वक़्त ताईं पेश नैब जे शाहिदनि आसिफ अली जरदारी ते को इल्ज़ाम नाहे लॻायो। तोशाखाना रेफरेंस में नैब जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि, जे करे आसिफ अली जरदारी खे केस मां बरी कयो वञे। नामियार अदाकार उमर शरीफ ऐं संदसि घर भातियुनि खे अमेरिका जी वीज़ा जारी कई वई। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार शहबाज़ गिल जो चवणु आहे त उमर शरीफ ऐं संदसि घर भातियुनि खे अमेरिका जी वीज़ा जारी थी वई आहे। उमर शरीफ इलाज लाइ जल्द अमेरिका लाइ रवानो थींदो। कराची जे एडमिनिस्ट्रेटर मुर्तज़ा वाहब जो चवणु आहे त उमर शरीफ खे खणी वेंदड़ एयर एम्बुलेंस बि सुभाणे ताईं कराची पहुची वेंदी। कुझु देरि में उमर शरीफ ऐं संदसि घर भातियुनि खे पासपोर्ट बि मिली वेंदो।